जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। कबर क़यामत हशर में तोखे, कबर क़यामत हशर में तोखे पकड़ खुदा जी शदीद थींदी। जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। कबर क़यामत हशर में तोखे पकड़ खुदा जी शदीद थींदी। जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। शहीद मस्जिद कराए पारक, ठाहिण जी कोशिश बुरा कंदे तूं। शहीद मस्जिद कराए पारक, ठाहिण जी कोशिश बुरा कंदे तूं। हशर जी ॻाल्हि परे आहितड़े, हशर जी ॻाल्हि परे आहितड़े, मिट्टी बि तुंहिंजी पलीद थींदी। जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। कबर क़यामत हशर में तोखे पकड़ खुदा जी शदीद थींदी। अगर जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। मदीना मस्जिद खुदा जो घर थे, वसे थे जाते खुदा जी रहमत। मदीना मस्जिद खुदा जो घर थे, वसे थी जाते खुदा जी रहमत। वेरी जो थींदे खुदा जे घर जो, वेरी जो थींदे खुदा जे घर जो, तोखां पोइ रहमत बईद थींदी। जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। ही फ़ैसिलो छॾ वठी तूं वापस, अवाम तोखे चिटो चए थी। ही फ़ैसिलो छॾ वठी तूं वापस, अवाम तोखे चिटो चए थी। मुड़ी नथो जे किना पोतो सां, मुड़ी नथो जे किना पोतो सां, तमामु बेहद शुनीद थींदी। जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। कबर क़यामत हशर में तोखे, कबर क़यामत हशर में तोखे पकड़ खुदा जी शदीद थींदी। जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। हुई लाल मस्जिद में ऑपरेशन कराई मुशरफ किनू पुथे थो। हुई लाल मस्जिद में ऑपरेशन कराई मुशरफ किनू पुथे थो। जरा मुशरफ वारी तूं वठंदे, जरा मुशरफ वारी तूं वठंदे, खुआरी पोतोले मज़ीद थींदी। जे चीफ जस्टिस हुक्म तुंहिंजे ते, अगर जे मस्जिद शहीद थींदी। इहा पकी आ ख़बर असांखे, शहीद मस्जिद अगर करी तूं,
या पकी आ ख़बर असांखे शहीद मस्जिद अगर करी थो यूरोप में यकदम तोखे ॾियण लाइ यूरोप में यकदम तोखे ॾियण लाइ जॻह पो सुहिणी ख़रीद थींदी जे चीफ जस्टिस हुकुम तुंहिंजे ते अगर जे मस्जिद शहीद थींदी चवे पियो ज़ुल्फ़कार सर की मदीना मस्जिद शहीद जे थे चवे पयो ज़ुल्फ़कार सर के मदीना मस्जिद शहीद जे थे चवे पयो ज़ुल्फ़कार सर के मदीना मस्जिद शहीद जे थे तरंजी तोत चीफ जस्टिस पोज़ात रब जी मजीद थींदी जे चीफ जस्टिस हुकुम तुंहिंजे ते अगर जे मस्जिद शहीद थींदी कबर क़यामत हशर में तोखे पकड़ खुदा जी शदीद थींदी जे चीफ जस्टिस हुकुम तुंहिंजे ते अगर जे मस्जिद शहीद थींदी।